कश्मीर थाणे जे अदगोट काज़ी कलवड़ में फायरिंग में एक ॼणो क़तल थी वियो। क़तल थी वियल जी सुञाणप नज़ीर अहमद चाचड़ा जे नाले सां थी आहे। इतला मिलण ते पुलिस से पहुची लाश तहवील में वठी अस्पताल मुंतकिल कयो। ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। लाश घर पहुचण ते नौजवान जे घर में रोज राड़ो मची वियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए जी जांच करे रहिया आहियूं। क़तल जो कारण मालूम न थी सघियो आहे। तंगवानी लग जमाल थाणे जा ॻोठ वलीमंद मल्क ऐं ॻोठ अब्दुल मजीद मल्क में मल्क बिरादरी जे क़तल थियल 3 ॼणनि ऐं हिक बिजाणी बिरादरी जे नौजवान जंहिंमें मक़तूल उस्ताद राणो खान मलिक, अब्दुल तकी बिजाणी, बाबन मलिक, जावेद मलिक जे खून सां इंसाफ़ न थी सघियो। कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ लाल खान बिजाणी, नवीद बिजाणी, बिलावल मलिक, कमरदीन मलिक, फरमान मलिक, रिज़वान मलिक ऐं अल्लाह रखियो मलिक समेत ॿियनि मीडिया अॻियां एहतिजाज कंदे चयो त हथियारबंदनि हथां क़तल थियल असांजे नौजवाननि जे खून सां इंसाफ़ न थी सघियो आहे। कातिल अञा बि धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असां घरनि ताईं महदूद थी विया आहियूं। करमपुर क्रेडिट कॉलेज वारे इलाइक़े इंडस हाईवे भरिसां करमपुर टाउन चेयरमैन मीर शिराज अली खान बिजाणी जी कोशिशुनि सां करमपुर मालपीड़ी जो आगाज़ थी वियो आहे। करमपुर मालपीड़ी जे आगाज़ में चौपाए माल जी ख़रीदो फ़रोख़्त जो ज़बरदस्त कारोबार रहियो। रियायती दलाली ऐं सख़्त सिक्योरिटी में माल वापारनि इलाइक़े वासियुनि जी ख़ासी दिलचस्पी नज़र आई। वापारनि इलाइक़े वासियुनि करमपुर मालपीड़ी खे इलाइक़े जी ख़ुशहाली लाइ बहितर क़दम करार ॾेई छॾियो। हफ़्ते जे हर सूमर ते करमपुर कैडेट कॉलेज वारे इलाइक़े इंडस हाईवे भरिसां करमपुर मालपीड़ी लॻंदी। होसपुर में हिकु ॾींहुं अॻु कचे जी ॾोहारी जागीरानी गैंग पारां शहर जे समाजी अॻवान ऐं सहाफ़ी डॉक्टर सुंदर बालानी खे भते ॾियण जी धमकी वारे अमल ऐं अस्पताल में राकेट लांचर मोकिलण वारे अमल ख़िलाफ़ अॼु होसपुर प्रेस क्लब जो हंगामी इजलास सॾाए बांध ते कारियूं पटियूं ॿधी हथनि में प्ले कार्ड खणी शहर जे मेन बस अॾे वारे इलाइक़े में एहतिजाजी रैली कढी धरणो हयो वियो। इन मौक़े ते गुंडा गर्दी बंदि करियो, भत्ताखोरी बंदि करियो, हिंदू बिरादरी खे तहफ़ुज़ ॾियो, सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ ॾियो जा नारा पिणु लॻाया विया। ॿिए तरफ़ ज़िले कश्मीर कंदकोट जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस नफ़री जो SHO होसपुर एजाज़ खोसो जी अॻवानी में ॻोठ दड़ी सुंदराणी भरिसां सिंध ढोरो शाख वारे इलाइक़े में रूपोश ॾोहारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे 2 घुरबल ॾोहारनि अनवर अली ॾाहाणी ऐं बंगुल खान ॾाहाणी खे हथियारनि समेत गिरफ़्तार करण जी दावा कई आहे।